निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ PTV बोलान खां हज़ारगी ज़बान में नशरियात जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त दहशतगर्दनि बलूचिस्तान जे हर तबक़े खे निशानो बणायो। दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो सभिनी खे गॾिजी करणो पवंदो। अमन हूंदो त मुआशिरो तरक़ी कंदो। बलूचिस्तान जो असुल ख़ज़ानो हितां जा माण्हू ऐं तहज़ीब आहे। बलूचिस्तान में ॻाल्हाए वेंदड़ ज़बान खे क़ौमी सतह ते उजागर कयो पियो वञे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काकन अब्बासी पारां इलेक्शन न विढ़ण जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त न ई नवाज़ शरीफ़ राब्तो कयो न ज़रूरत आहे। जंहिं लेवल प्लेइंग फील्ड सां तहरीक इंसाफ़ आई हुई अॼु बि साॻियूं हालतूं आहिनि। चीफ जस्टिस, चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं निगरान वज़ीर आज़म चई रहिया आहिनि त इलेक्शन थींदी। छा माण्हुनि खे यकीन आहे त इलेक्शन थींदी? संदसि ख़िलाफ़ केस खे 4 साल थी विया आहिनि। पंजूं शुरू थी वियो आहे। हिकु केस पहिरियां बि ठहियो हो, ख़तमु थी वियो। हीउ बि थी वेंदो। हिन सां निज़ाम सां मुल्क नथो हली सघे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनी जी अमरीकी सेंट्रल कमांड जे कमांडर सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी ऐं पेशवाराणे मामलनि समेत सहकार बाबति ॻाल्हियूं। इलाक़ाई सिक्योरिटी ऐं फ़ौजी तरबियती मामला बि गौर हेठि आया। ॿिन्ही पारां तरबियती राब्तनि खे हथी वठाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। अमरीकी पढ़ी खाते जे तर्जमान में मिथमिल चयो आहे त पाकिस्तान में शफ़ाफ़ चूंडुनि जी हिमायत जारी रखी वेंदी। पाकिस्तान में आज़ाद ऐं मुनसिफ़ाणे चूंडुनि जी हिमायत जारी रखी वेंदी। पाकिस्तान अमरीका जो हिकु वॾो नान नेटो इतिहादी ऐं नेटो पार्टनर आहे। पाकिस्तान सां इलाइक़ाई सलामती ऐं दिफ़ाई सहकार ते हिसेदारी चाहियूं था। गज़ा में इसराइली बमबारी में ताज़ो ॼावल ॿार समेत वधीक 151 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीन जो अंग 19,400 खां वधी वियो। अरब मीडिया मूजिबि अल-शिफ़ा इस्पताल ईंदड़ रस्तनि ते फायरिंग में 26 ऐं ओलह किनारे जे शहर तोबास में इसराइली कार्रवाई दौरान 4 फ़लस्तीनी शहरी शहीद थी विया। हमास जी जवाबी कार्रवाइनि में मेजर समेत 7 इसराइली फ़ौजी मारिजी विया। हमास सां मारिजी वियल इसराइली फ़ौज जो अंग 129 ताईं पहुची वियो। गज़ा में जंगबंदी के हवाले से गडियल क़ौम जे सलामती काउंसिल में वोटिंग एक ॾींहं लाइ मुलतवी। गैर मुल्की ख़बर इदारे मूजिबि गज़ा में बिना ते जंगबंदी लाइ पेश कयल ठहराव जो मसूदो मुतहदा अरब इमारात एक ॾींहं लाइ मुलतवी करण जी दरख़्वास्त कई। चीन के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा। 111 माण्हू फ़ौत ऐं 200 खां वधीक ज़ख़्मी। सरकारी ख़बरूं इदारे मूजिबि ॿिनि सूबनि कनाई ऐं गंसन में भी ज़िलज़िले जा ज़ोरदार झटका महसूस किया विया। रिक्टर स्केल ते ज़िलज़िले की शिदत 6.1 रिकॉर्ड कई वई। तंगवाणी भरसा इंडस हाईवे तां हथियारबंद 3 ॼणनि खे अगवा करे विया। वारसन पारां मुक़बिन जी बाज़ियाबीअ लाइ मांझी स्टाफ वटि एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाणनि जो चवणु आहे त ज़ाहिद, रफ़ीक ऐं रियाज़ खे जल्द बाज़ियाब कराए वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। सिंध यूनिवर्सिटी के आयाज शोबे जो शागिर्द रोड हादसे में फौत। साजिद बुलंदी मोटरसाइकिल ते हैदराबाद का जामशोर ईंदे हादसे जो शिकार थी वियो। ओबावड़े में जो नौजवान मोटरसाइकिल में चादर विचड़ण सबब किरी फौत।